हेॾा तव्हां शाम जो जल्दी वापस ईंदा न? हाँ जल्दी अचबो। एक्सक्यूज मी। ओ माय गॉड, ब्रश में मुंहिंजा वार रहिजी विया। आई एम सॉरी। इट्स ओके, रहण दे। चाहे अलाह अलाए कीअं ध्यान मां ई निकिरी वियो। मां शर्ट जो बटन लॻाइण विसरी वियसि। ठीक है, मां फोल्ड करे कमला वेंदुसि। ही चाहे जूता पॉलिश कराइण त मुंहिंजे ध्यान में ई कोन रहियो। इट्स ओके। सॉरी डार्लिंग। इट्स ओके, हिन सां बि कमु हलाइणो पवंदो भाई। तव्हांजी बैग। बाय। हैव अ गुड डे। बाय। हेॾा तव्हां शाम जो जल्दी घर ईंदा न? घर न ईंदुसि त किथे वेंदुसि? नहीं छाहे? व्हाट इज दिस? सॉरी, ब्रश में मुंहिंजा वार रहिजी विया। डिस्कस्टिंग। ही छाहे? हिकिड़ो बटन लॻाइण जो टाइम कोन्हे? घर में वेही करे कंदी छाहीं? ही छाहे? पॉलिश कराइण जो टाइम कोन्हे? इहो को तरीक़ो थींदो घर में रहण जो? चल। छा ॿुधाएं, कुमार ॾाढो बदिलजी वियो आहे। मतलब? हू ॾाढो ख़ुशि रहण लॻो आहे। अच्छा? कुझु वक़्तु पहिरीं ताईं त मूंसां नंढी नंढी ॻाल्हियुनि ते झगड़ो कंदा हुआ। अॼुकल्ह ॾाढा रोमांटिक थी विया आहिनि। एतिरो रोमांटिक त हू तॾहिं बि कोन हुआ जॾहिं असांजी नई नई शादी थी। गड़बड़, इहा त ख़तरे वारी ॻाल्हि आहे। छा दाल में कुझु कारो आहे? दाल में कारो? मूंखे त लॻे थो सॼी दाल ई कारी आहे। मतलब? ज़ाल सां सॼो ॾींहुं विढ़ण वारो मर्द जॾहिं हुन सां प्यार सां हले, हिन जो मतिलबु हू हुन सां चीटिंग करे रहियो आहे। चीटिंग? मूंसां चीटिंग? मूंसां धोखो? जॾहिं मर्द जो लफड़ो ॿाहिरि हलंदो आहे तॾहिं हू पंहिंजे घरवारीअ सां वधीक प्यार सां हलंदो आहे ऐं इन नमूने हू पंहिंजी गिल्ट दूर कंदो आहे। हाणे मां छा कयां? मां त लुटिजी वियसि, मां त बर्बाद थी वियसि। हिन उमिरि में जेकर मुंहिंजो मुड़ुसु 20 साल करे आयो त मां किथे वेंदसि? मुंहिंजो छा थींदो? मां त सफ़ा बर्बाद थी वियसि। ईअं रो न, रोअण मां कुझु कोन वरंदो। पोइ मां छा कयां? पहिरीं त तूं कुमार जी बेवफ़ाई जा सबूत गॾु कर। कीअं? तूं हुनजी हर हरकत ते नज़र रख ऐं तूं चाहीं त हुनजे पुठियां जासूस लॻाए सघीं थी, जीअं तूं हुनजा पोल पधरा करे सघीं। इहो छा ज़रूरी आहे? घोटु लगर वांगुरु थींदो आहे ऐं दिलि एतिरी विझे जीअं वापसि सवलाई सां छिके सघिजे ऐं घोट खे लगर वांगुरु कंट्रोल में रखिजे। छा मूंखे पहिरीं इन्हनि सां ॻाल्हाइण न घुरिजे? न, कॾहिं बि न। चोर खे हमेशह माल सूदो पकड़िजे, न त हू मञींदो ई न त हुन चोरी कई आहे। ठीकु आहे, जीअं तूं चईं। ठीकु आहे। Hi darling. How was the day? छो भाई, अॼु सॼी राति जागण जो इरादो आहे? न त इरादो थिए त बि काई ॻाल्हि कान्हे। एंजॉय योर रीडिंग। असांखे त बाबा ॾाढी निंड थी अचे। मां लाइट बंदि कयां? न, मूंखे अञा पढ़णो आहे। नेवर माइंड, असां त हलियासीं सुम्हण पंहिंजे ख्वाबनि जी दुनिया में। गुड नाइट। तोखे ख़बर न आहे त मुंहिंजे दिलि में कहिड़ी त हलचल हली रही है। मां तोखां थो पुछां, तूं मुंहिंजी ज़िंदगी में 6 साल अॻु छो न आई? नेवर माइंड, तूं जेकर मुंहिंजी ज़िंदगी में अची आ त मां पंहिंजा सभु दुख विसारे छॾियां। अच अच मुंहिंजे आगोश में अच अच। न, ही किथे विया? तोखे ख़बर आहे त मुंहिंजे दिलि में कहिड़ी त हलचल हली रही। कंहिंजे ॻाल्हाइण जी आवाज़ पई अचे। मां तोखां थो पुछां, कंहिंसां वेठा ॻाल्हाइनि? तूं मुंहिंजी ज़िंदगी में 6 साल अॻु छो न आई? तूं जेकर मुंहिंजी ज़िंदगी में 6 साल अॻु अचे हा त असांजी ज़िंदगी में ख़ुशियूं ख़ुशियूं हुजनि हा। आई लव यू सो मच। बस। ही छा हली रहियो आहे? छा हली रहियो आहे? तूं ठीकु आहीं न? तव्हां कंहिंसां पिया ॻाल्हायो? कहिड़ी छोकिरी सां पिया ॻाल्हायो? कहिड़ी छोकिरी? किथे आहे का छोकिरी? ऐं हू फोन? छाजो फोन? मां त रिहर्सल वेठे कई। इहा स्क्रिप्ट मां हिकु थिएटर ग्रुप जॉइन कयो आहे। मां तोखे सरप्राइज़ ॾियण ते चाहियो। सच? हाँ।
ऐं उहा छोकिरी जेके तव्हां किस में कई? किस किथे का छोकरी जेके मां किस कयां? हाणे मूं सम्झो तो वेठे को सुपनो ॾिठो। सुपनो? हाँ, व्हाट अ मिसअंडरस्टैंडिंग। ॻाल्हि किथे जो वञी किथे पहुती।